नवदेरो भरिसां ॻोठ टगड़ वटां नामालूम हथियारबंदनि नौजवान खे फुर दौरान ज़ख़्मी कंदे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी नौजवान नौशाद टगड़ खे अस्पताल मुंतक़िल कयो। मुतासिर चयो त हथियारबंद मोटरसाइकिल फुर करे रहिया हुआ। मज़ामत ते धक हणी ज़ख़्मी कंदे फरार थी विया। जोधापुर के ॻोठ शादी खान जखराणी में जखराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान फायरिंग के नतीजे में हिक धुर जा 2 नौजवान क़त्ल थी विया। पुलिस मूजिब ॿिन्ही धुरियुनि में पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिं सबब ज़ाकिर जखराणी ऐं आमिर जखराणी फायरिंग में क़त्ल थी विया। गंबट के कच्चे वारे इलाके में बचाव बंधन ते म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन हाजी अब्दुल लतीफ़ शेख तरफां बोध मुतासिरन में 10-10 किलो अटे जा 500 कट्टा विराया विया आहिनि। उन मौके ते बोध मुतासिरन चयो त 2 महीननि खां बोध सबब बेरोज़गारी जो शिकार आहियूं। इमदाद मिलण ते ख़ुशी महसूस थी रही आहे। नवदेरो में तेज़ रफ्तार मज़दा ट्रालर जो मोटरसाइकिल से टक्कर थी पियो। नतीजे में मोटरसाइकिल सवार मडेजी वासी जोड़ो फौत थी वियो, जॾहिं त संदसि मासूम 2 ॿार महफ़ूज़ रहिया। इलाइक़े वासियुनि पारां फौती कुर्बान पंवर ऐं मसमात तस्लीम पंवर जे लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। टंडो आदम लग ॻोठ संजर खान जुणेजो में अॻूणे PPMA ने रोशनदीन जुणेजो जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। PP सांगड़ पारां सांगड़ ज़िले में 3 ॾींहनि जे सोग जो ऐलान कयो वियो आहे। जनाज़े नमाज़ में क़ौमी असेंबली के डिप्टी स्पीकर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, सूबाई वज़ीर ज़ियाल हसन लंजार, सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह, MNA खुर्शीद शाह, सूबाई वज़ीर मखदूम महबूब जमा, MPA इमदाद इत्ताफ़ी, अॻूणो सूबाई वज़ीर फराज़ देरो, अॻूणो सेनेटर मलिक इमामदीन शौकीन, मखदूम अहमद जमा समेत सियासी समाजी मज़हबी अॻुवाननि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई।